वॾनि भाइरनि वांगुरु सरदार रफ़ीक अहमद ख़ान जमाली साहब, मुझो प्यारो भाउ इमरान लगारी साहब, इरफान लगारी साहब, अदो असद और असांजे चाचो कंबर खान, ब्रिगेडियर तारिक साहब, रियाज भुट साहब, अदो तलत भाई, डॉक्टर राशिद सोडर साहब, इतने मुख्तलिफ बिरादरी दोस्त भाइरों, अस्सलाम वालेकुम, जिए भुटो साईं। छा ॻाल्हाइजे, उहे लफ़्ज़ कोन्हनि हाजी साहब लाइ। तूं तमामु हिकिड़ो नफ़ीस, तमामु हिकिड़ो मोहब्बत असांजो हिन ख़ानदान सां अॼु जो रिश्तो न आहे। असांजे मरहूम ॾाॾे सुल्तान अहमद ख़ान खां वठी असांजो चाचे ज़फ़र अली ख़ान सां रस्तो उथण वेहण अचण वञण हो। उहे इंतिहाई हिकिड़ो नफ़ीस माण्हू हो ऐं हुनजी दिलि वॾी। चाहे त सियासत में जॾहिं हुन पेर रखियो, उन इंसान सियासत कंदो आहे त उन में उनखे दिलि जा दरवाज़ा बि खोलणा पवंदा आहिनि ऐं पंहिंजे घर जा दरवाज़ा। ऐं हर मासूम, हर ग़रीब, हर पेरे उघाड़े मेड़ केंशा जो माण्हू वो हाजी ज़फ़र साहब जो सूमो हुयो, उनजो दर हुनखे ॾिठल हो। उहो मोहब्बत आमिरनि जो दौर रहियो। अहिड़े वक़्त में भी हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो साथ ॾिनो। हुन आमिरनि सां इलेक्शनूं विड़ियूं, ॾुखिया सुखिया वक़्त गुज़ारियईं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। उहे FIRूं मूंखे यादि आहिनि। मुंहिंजे मरहूम वालिद साहब ॿुधाईंदो, हाजी साहब वारनि ते FIRूं कटियूं, हुननि जे घरनि ते छापा लॻा, पर हुन कॾहिं बि पेर पोइ ते न कयो। हुन हिन ग़रीब माण्हू, हिन केंशा मेड़ जे माण्हुनि जो साथ न छॾियो, हमेशह साथ ॾिनो। ऐं मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे साईं जो फर्ज़न हींअर हुनजी पग ॿधे थो। पग ॿधणु तमामु सवलो आहे। पग ॿधणु 4 वर आहिनि पग जे, पर उन पग खे संभालणु, पंहिंजे पीउ जी उहा निशानी रखणु, पंहिंजे पीउ जो उहो नालो क़ाइमु रखणु, पंहिंजे ख़ानदान जो नालो रखणु, इहो हिकिड़ो तमामु दिलि गुर्दो ऐं ॾुखियो वक़्तु आहे। मुंहिंजो अर्ज़ु हूंदो त तव्हां ईअं न सम्झो त ही सिर्फ़ तव्हांजा 5 भाइर आहिनि। हाजी साहब जा 6 पुट न आहियो। ही सीता जो अवाम, ही कंबर तव्हांजो मेड़ केंशा जो अवाम भी हाजी साहब जी औलाद आहे। तव्हांखे हिननि सभिनि जो महिरबानी, हिननि ते हथ रखणो आहे, हिननि सभिनि ते महिरबानियूं करणियूं आहिनि जीअं तव्हां पंहिंजे भाइरनि ते कयो। मुंहिंजो तव्हांखे इहो ई निमाणो अर्ज़ु आहे।